सिंध कल्चरल फोरम के बानी चेयरमैन सादिक लाखो साल 2021 के उस्तादन तालीमी शूर पैदा करण जो साल करे मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। प्रेस क्लब काजी अहमद में साल 2021 के नवं चूंडियल सदर राणा अब्दुल गफूर राजपूत जनरल सेक्रेटरी साहिल लाखो समेत ॿियनि उहिदेदारनि खे मुबारक ॾियण बाद साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त सिंध जे माण्हुनि जे अक्सरियती वोटनि तां कामयाब थी इक़्तिदार माणींदड़ हुक्मरान खे पंहिंजे वोटरनि जी औलाद ते को रहम नथो अचे। संदसि चवणु हो त सिंध जे 99% स्कूलनि में साइंसी लेबोरेटरियूं न आहिनि, हज़ारे स्कूल बंदि पिया आहिनि ऐं हज़ारे स्कूलनि जी अहिड़ी हालत आहे जंहिंमें तदरीस अमल शुरू नथो करे सघिजे, जेको अफ़सोस जोॻो अमल आहे। हिन साल खे असां उस्तादनि जो साल ऐं तइलीमी शौर पैदा करण वारो साल ते मल्हायूं पिया। हुन में उस्तादनि जा शामूं, उस्तादनि जूं वरसियूं, उस्तादनि सां कचहरियूं ऐं ख़ासि तौर ते तइलीमी कचहरियूं। जीअं माण्हू असांजो तइलीम खां पासीरो थी वियो आहे, ॻोठनि में स्कूल बंदि पिया आहिनि, माण्हू हुनखे पंहिंजो कोन पिया सम्झनि। हुन सिंध हुकूमत खां मुतालो कयो त सिंध जी समूरी सरकारी मुलाज़िमनि ऐं वज़ीरनि मशीरनि चूंडियल नुमाइंदनि खे पंहिंजो औलाद सरकारी स्कूलनि में पढ़ाइण जो पाबंद कयो वञे। ख़ानगी ऐं सरकारी स्कूलनि में हिकु जहिड़ो निसाब पढ़ायो वञे ऐं उस्तादनि जूं भर्तियूं निज मेरिट ऐं मुस्तक़िल बुनियाद ते कयूं वञनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk